इंसान जे मक़सद हयात तख़लीक़ जो मक़सद अल्लाह जी इबादत ऐं रब जी बंदगी आहे। तंहिंजे करे हिन वक़्त में जंहिं दौर में तव्हां असां हलूं था, इंसान त घणो कुझु ठाहियो आहे। इन इंसान रोड रस्ता बि ठाहिया, महल माड़ियूं बि ठाहिया, दुनिया जूं शयूं बि ठाहिया, लेकिन इंसान इहो थो सम्झे त शायदि मुंहिंजी कामयाब ज़िंदगी आहे जो मां सुठी मूंखे नौकिरी आहे, मुंहिंजो कारोबार भलो आहे, मूंखे ज़मीन सुठी आहे, मूंखे औलाद बजरा आहिनि, मूंखे दुनिया जूं सहूलियतूं आसाइशूं आहिनि। अॻे हुयूं त को माण्हू न सुञाणींदो हो, हाणे 10 माण्हू वधीक था सुञाणे। अॻे रोड रस्ते सां गुज़र थींदो हो त इंसान न सुञाणींदा हुआ, हाणे इंसान सुञाणीनि था। इंसान मक़सद हयात इहा शइ न आहे। तंहिंजे करे सुठो कपिड़ो पाइण जो कमाल न आहे, सुठा घरड़ा ठाहिण जो कमाल न आहे, घणो खाइण, तरह तरह जूं शयूं खाइण जो कमाल न आहे। इंसान तव्हां असां बि घरड़ा ठाहींदा। दुनिया जे अंदरि इंसाननि में रीस महल ऐं मकान में हूंदी आहे त मुंहिंजो घर भलो हुजे, मुंहिंजी औताक भली हुजे, उन पाड़े में ॻोठ में ॿिए कंहिंजो घर अहिड़ो न हुजे। लेकिन अल्लाह साईं रब अहकमुल हाकिमीन, तव्हां असां इंसाननि खां वधीक मुसावात ऐं बराबरी जो निज़ाम मुआशरती ज़िंदगी जे अंदरि पंहिंजे मख़लूक माखीअ जे मखनि में रखियो। उहे माखीअ जा मखा जेके हज़ारे हूंदा आहिनि, जीअं तव्हां असां इंसाननि में उनुस आहे। इंसान बिरादरी में रहे थो, ॻोठ में रहे थो, शहर में रहे थो, इंसान इज्तिमाई ज़िंदगी गुज़ारे थो, ईअं अल्लाह साईं माखीअ जे मखनि में बि इज्तिमाई ज़िंदगी जो निज़ाम रखियो आहे। जीअं तव्हां असांखे बिरादरी मुआशिरो आहे, माखीअ जे मखनि में बि बिरादरी मुआशिरो आहे। जीअं तव्हां असां इंसाननि में घरनि ठाहिण जो निज़ाम आहे, माखीअ जे मखनि में बि इहो निज़ाम आहे। लेकिन अल्लाह जी कुदरत ॾिसो, उहो माखीअ जो मखो जॾहिं घरड़ो ठाहींदो आहे त पूरी बिरादरी जो घरड़ो हिकु जेतिरो हूंदो आहे। उनजी बिरादरी जे वॾे या सूट, उनजे अॻुवाण जो बि ओतिरो घर, अबे अमड़ जो बि ओतिरो घर, भाउरनि औलाद बचनि जो बि ओतिरो घर, पूरी क़ौम ऐं मखनि जी बिरादरीअ जो जेकॾहिं तव्हां इंसान इजनेर घुराए उनजी माप कयो त तव्हांखे कंहिं बि घर में सूत जेतिरो बि फ़र्क़ु न हूंदो। इंसान तो में मुंहुं में कहिड़ो कमाल आहे, सूत हिकिड़ो घरड़ो ठाहे थो, तोखे मिस्त्रीअ जी ज़रूरत, तोखे मज़दूर जी ज़रूरत, तूं सिर जो मोहताज, तूं गारे जो मोहताज, तूं मिटीअ जो मोहताज, तोखे वरी कॾहिं बिजली जो जुदा मिस्त्री खपे, तोखे रखण जुदा खपे, तोखे फर्श जे लाइ जुदा मिस्त्री खपे। तो में अल्लाह साईं सभई मोहताजूं रखियूं। कमाल त उन शहनशाह रब अहकमुल हाकिमीन जो आहे, जंहिं माखीअ जे मखे जे वात में हुनर ऐं कमाल रखियो आहे, जेको पंहिंजे वात सां अहिड़े घरड़नि खे चाहे थो जो पूरी क़ौम ऐं बिरादरी जो घरड़ो हिकु जहिड़ो आहे, को बि उन में इम्तियाज़ ऐं फ़र्क़ु न आहे। तोखां मूंखां वधीक मुआशरती ज़िंदगी जो कमाल अल्लाह साईं माखीअ जे मखनि में रखियो। इंसान जो कमाल रब अहकमुल हाकिमीन जो आहे। दुनिया जे अंदरि इंसान सुठे लिबास जे पोयां आहे त मां कपिड़ो भलो पायां, फिलाणे दोस्त जी शादी थींदी, तकरीब थींदी, इज्तिमा थींदो, हे वॻो पाए वेंदो। इंसान मोर पखी आहे, कीअं रब साईं उनखे रंग ॾिना आहे। केॾो बि मिटीअ जो तूफ़ान हुजे, केॾी बि सख़्तु गिर्द गुबार हुजे, तुंहिंजे मुंहिंजे लिबास कपिड़े ते जेकॾहिं मिटी लॻंदी आहे त इंसान इन शइ जो शुक्र कंदो आहे त कपिड़ो मेरो थी पियो, दाग कीअं लहे। कमाल त रब अहकमुल हाकिमीन जो आहे जो उन मोर पखीअ जे अंदरि उन में अल्लाह से अहिड़ा रंग, अहिड़ो लिबास पारायो आहे जो पूरी ज़िंदगी उनजो लिबास ऐं कपिड़ो मेरो न थिए। इहो कमाल त रब अहकमुल हाकिमीन। इंसान खे फिक्र आहे त सुठा खाधा खावां, इंसान तो में मुंहुं में कहिड़ो कमाल आहे। अल्लाह से तोखां वधीक खाइण जी सलाहियत झंग जे जानवरनि में रखी आहे। हाथी उहो जानवर आहे जेको तव्हां 40 ताक़तवर इंसान गॾिजी करे जेको तव्हां अल्लाह जो रिज़्क़ खाओ, अवां 40 इंसाननि जेतिरो खाधो उहो हिकिड़ो हाथी जानवर थो खाए। कमाल त रब जो आहे
रब अहिड़ी मखलूक पैदा कई पर उन शहनशाह रब अहकमुल हाकिमीन फरमायो लक़द करमना बनी आदम जेका मां इंसान खे इज़त ॾिनमि उहा इज़त ॿिए कंहिं जानवर पखीअ खे कोन्हे। उहे जेकॾहिं रिज़्क़ खाइनि मेंह पंहिंजे वात खे हेठि अची पहुचाए ऐं हर जानवर हर अल्लाह जी मखलूक पंहिंजे वात खे हेठि अची रिज़्क़ ते रखे, लेकिन तो इंसान खे रब इन अंदाज़ सां रिज़्क़ जो खाराए त तोखे अल्लाह से हथनि जी नेमत ॾिनी, हथनि सां उहो रिज़्क़ तुंहिंजे वात ते अची पहुचे पियो। इहो रब अहकमुल हाकिमीन जो कमाल आहे। अंब जो गर त तूं पियो खाए, खल खे बेकार करे पियो उछले, अल्लाह से उहो जानवर जो रिज़्क़ रखियो। नारंगी जूं जेका गर ऐं मगज़ त तूं पियो खाए, तूं उन जेका आहे ॿाहिरी शइ खे बेकार करे उछलियो, अल्लाह से उहो रिज़्क़ जानवरनि जो रखियो। गिदरो ऐं हिदाणो तूं पियो खाए उन जे गर मगज़ खे, लेकिन ॿाहिरी शइ खे तूं बेकार करे पियो उछले, अल्लाह से उहो जानवरनि जो रिज़्क़ रखियो आहे। रब तो फरमाए वलक़द करमना बनी आदम, इंसान जेका तोखे मां इज़त ॾिनी इहा इज़त जानवर ॿिए कंहिं मखलूक खे कोन्हे। हाणे इंसान त मक़सदु इहो थियो तुंहिंजे मुंहिंजे ज़िंदगीअ जो मक़सदु हयात लिबास पोशाक नाहे, दुनिया जी इज़त नौकिरी नाहे, बिज़नेस कारोबार नाहे त तूं मां अखि सां औरतूं ॾिसूं तुंहिंजे मुंहिंजे उन उज़वनि में दुनिया जे ग़फ़लत जी ज़िंदगी हुजे। न, इंसान में कमाल इहो आहे या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, ऐं इंसानो पंहिंजे रब जी इबादत कयो, अल्लाह जी इबादत कयो। हाणे इंसानो जॾहिं तव्हांखे इबादत जो हुकुम थियो, इबादत इंसान कीअं कजे, इबादत कीअं थींदी आहे, हिते इबादत जे लाइ इल्म जी ज़रूरत पवंदी। नमाज़ कीअं पढ़बी आहे, रुकू कीअं कबो आहे, रुकू फ़र्ज़ आहे या वाजिब आहे या सुन्नत आहे, फ़र्ज़ कहिड़ी शइ आहे जंहिंखे अदा कबो त सवाब मिलंदो, न कबो त गुनाह थींदो, वाजिब छाखे चइबो आहे, नमाज़ कीअं पढ़बी आहे, ज़कात कीअं ॾिबी आहे, हज कीअं कबो आहे, निकाह कीअं कबो आहे, वापार कीअं कबो आहे, मुआशरती जी ज़िंदगी कीअं कबी आहे, इहा तोखे कीअं ख़बर न पवंदी जेसीं ताईं तूं पंहिंजी ज़िंदगी जूं कुझु घड़ियूं क़ुरान पाक सां लॻाए। जॾहिं तोखे तुंहिंजे क़ल्ब सीने में क़ुरान जो इल्मु आयो, मुहम्मद मुस्तफ़ा जी हदीस आई, हाणे क़ुरान ऐं हदीस तुंहिंजे क़ल्ब में अहिड़ी ईमानी रोशनाई पैदा कई, तोखे निमाज़ जी ख़बर, तोखे निमाज़ जे अहकामनि जी ख़बर, तोखे निमाज़ जे मुफ़्सिदात वाजिबात जी ख़बर, तोखे हज जी ख़बर, तोखे निमाज़ जी ख़बर। इंसान इल्मु सभिनी शयुनि में इल्म जी ज़रूरत हुई। हाणे अल्लाह से फरमायो असां इल्म जे करे उन इंसान जो शान मर्तबो वधायो। यरफ़अल्लाहु लज़ीना आमनू वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, बराबर मोमिन सभु फज़ीलतुनि वारा आहिनि, पर मुस्लमाननि मां उहे इंसान वधीक दर्जे वारा आहिनि जंहिंखे मां रब इल्म जी दौलत सां नवाज़ो। इंसान इल्मु वॾे में वॾी नेमत आहे, लेकिन इल्मु इनखे चइबो जंहिं सां इंसान खे अल्लाह जी सुञाण थिए, हलाल हराम जी सुञाण थिए, पाकी नापाकाई जी सुञाण थिए। इहो इल्मु नाहे त जो इंसान इल्मु हासिल करे दुनिया जे उन ग़फ़लत में अचे, ज़िना ऐं शराब दुनिया जे हिर्स हवस में लॻी वञे, न, इहो इल्मु नाहे। इल्मु इनखे चइबो आहे, हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि, लैसल इल्मु बिकसरतिल हदीस वलाकिनल इल्मु बिकसरतिल ख़शियत। इहो इल्मु कोन्हे त हदीसूं घणो यादि हुजनि, क़ुरान पाक घणो पढ़ण में अचे, न, इल्मु इहो आहे जंहिं इंसान जी दिलि में अल्लाह जो डपु ऐं ख़ौफ़ वधीक, अल्लाह जो ख़ौफ़ वधीक हुजे। तंहिंजे करे सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन अल्लाह जा नेक सालिबाना, अल्लाह से उन्हनि खे इल्म सां बि नवाज़ो हो, पर रब उन्हनि खे ख़ौफ़ ख़ुदा बि कामिल अता फरमायो। कामिल तरह जो अल्लाह जो ख़ौफ़ आहे जो उन खां मासियत ऐं गुनाह नथो थिए। हज़रत हमादुल्लाह हालिजी नवरल्लाहु मरक़दहू दरगाह हालिजी शरीफ़ में आख़िरी उमिरि आहे, अञा महजी शरीफ़ ते नथा अची सघनि। हिकिड़ो आलिम सबूरो क़ुरान जो दर्स थो ॾे, सुबुह जो दर्स में उन इहे लफ़्ज़ चया त गुनाहूं बराबरि गुनाह हुआ, लेकिन आलिम जे करे इल्म जो वॾो दर्जो आहे। आलिम जेकॾहिं गुनाह कंदो त उनखे गुनाह नुक़सान कोन ॾींदो, इल्म जी नेमत त तंहिंजे करे आसानी सां जन्नत में पहुचंदो। हज़रत हालिजी बि रहमतुल्लाह अलैहि जी ख़िदमत में फ़क़ीर अचनि था, उहो आलिम दीन में अचे थो, फरमायो पुट तूं हिकिड़ा दर्स में लफ़्ज़ चया आहिनि त आलिम खे गुनाह नुक़सान न ॾींदो, इल्म जो वॾो दर्जो आहे। पुट ईअं कोन्हे, इल्म जो मक़सदु इहो कोन्हे त इंसान इल्मु पढ़ी चोरी करे,
इल्म पढ़ी गुनाह करे, इल्म पढ़ी अल्लाह जी नाफरमानी करे, इल्म पढ़ी तकब्बुर गुरूर करे, इल्म पढ़ी करे गफलत जी जिंदगी गुजारे न। पुट जंहिंखे जेतिरो इल्म हूंदो उनखे एॾी अल्लाह से उन खां गिरफ़्त कंदो, उन खां एॾो रब जे आॾो हिसाब थींदो। फरमायो हाणे वञ महजी शरीफ़ में लाउड कोले जमात खां बि माफ़ी वठ, रब खां बि माफ़ी वठ, तोखे इजाज़त नाहे त तूं आइंदा अहिड़ी ज़िंदगी गुज़ार। इंसान इन खां इल्म हासिल नथो करे त इल्म पढ़ी इंसान गुनाह ऐं मासी करे। इंसानो कम से कम तव्हां असां मुस्लमाननि खे रोज़मर्रा दीनी जलसनि में ॿियो को तोखे इल्म हासिल नथो थिए, एतिरो त इल्म हासिल थियो आहे त जना गुनाह हुआ, शराब गुनाह हुआ, ज़ुल्म गुनाह हुआ, पाणे खे ईज़ाइण गुनाह हुआ, तकब्बुर करणु गुनाह हुआ, वॾाई गुनाह हुआ। इहे त शयूं आम मुआशिरे जे अंदरि मुस्लमान खे ख़बर आहे। तंहिंजे करे इंसान क़ुरान पाक सां निस्बत ऐं तालुक वॾे में वॾी नेमत। हाणे इंसान जे अंदरि बुनियादी टे शयूं आहिनि, हिकु तौहीद, ॿी सुन्नत, टियों इख़लास। क़ुरान पाक जो मक़सद मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक जो मक़सद इहो आहे, पहिरियों इंसान में सही अक़ीदो हुजे। तौहीद इनखे चइबो आहे, क़ुरान शरीफ़ इहा शइ बयानु कई, वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल लज़ीना आमनू। इंसान त सभु हलाकत ऐं खसारे में आहिनि, कामयाब उहे इंसान आहिनि जिन में ईमान जी दौलत आहे। इंसानो पहिरीं शइ आहे अक़ीदो। अक़ीदो छाखे चइबो आहे? अक़ीदो इनखे चइबो आहे जंहिंखे क़ुरान पाक बयानु कयो, चाहे तुंहिंजी मुंहिंजी अखि न ॾिठो, तुंहिंजे मुंहिंजे अकुल दिमाग़ में फ़हम में उहा शइ न आई, लेकिन तोणी न बि अचे, जंहिंखे अलाह जो क़ुरान पाक बयानु पियो करे उनखे तूं बरहक़ सच सम्झी उन ते ईमान आण, इनखे चइबो आहे अक़ीदो। क़ुरान में अलाह जो ज़िक्र, क़ुरान में फ़रिश्तनि जो ज़िक्र, क़ुरान में जन्नत जो ज़िक्र, क़ुरान में जहन्नम जो ज़िक्र, क़ुरान में आख़िरत जो ज़िक्र। हाणे उहे ईमानियात जूं शयूं आहिनि जेका तुंहिंजी अखि जी रसाई कोन्हे, तुंहिंजो अकुल दिलि दिमाग़ उनखे नथो सम्झी सघे, तूं पंहिंजे अकुल फ़हम जे पोयां न हल। अकुल जे पोयां वेंदे त गुमराह थींदे। यूरोप जा इंसान छो गुमराह थिया? इन जे करे चवनि था त पंहिंजे अकुल ते हलो। जेको इंसान अकुल ते हलियो त उहो ज़लालत गुमराही में आयो। तूं पंहिंजे अकुल खे क़ुरान मोहम्मद मुस्तफ़ा जे फरमान जे बाबति कर। इंसान पहिरीं शइ आहे अक़ीदो, पोइ अमल। अक़ीदो रखण में सवलो आहे, अक़ीदो रखण में ॾुखियो कोन्हे, जीअं अमल ॾुखियो आहे। निमाज़ ॾुखी आहे, निमाज़ हमेशह पढ़णी आहे, रोज़ो हमेशह रखणो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत ते हमेशह हलणो आहे। इंसान ज़िंदगी जी दुनिया जी अहिड़ी गुज़ारे जो कॾहिं बि ज़िना न करे, कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाए, कॾहिं बि हराम न खाए, कॾहिं बि रब जी नाफ़रमानी न करे। इंसानो इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे, तंहिंजे करे अमल ॾुखियो हो। अलाह साईं अमल जी मज़दूरी जन्नत जूं नेमतूं रखियूं आहिनि, लेकिन अक़ीदो सफ़ा सवली शइ आहे। इते हिकिड़ो वेठो इंसान सॼी ज़िंदगी शिरक ऐं कुफ़ुर पियो करे, दिलि में ऐं ज़ुबान सां इहे लफ़्ज़ चए, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां पंहिंजो अक़ीदो उहो रखंदुमि जेको रब जे हिन किताब क़ुरान शरीफ़ ॾस ॾियो, मोहम्मद मुस्तफ़ा ॾस ॾियो, सहाबा अहल बैत ॾस ॾियो, उलमाए हक़ उलमाए दीन जेको अक़ीदो ॾस ॾियो आहे, मां उहो अक़ीदो रखंदुमि। हाणे तुंहिंजे अक़ीदे जी क़ीमत जन्नत कहिड़ी आहे? मिफ़्ताहुल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह। जन्नत जी कुंजी ला इलाहा इल्लल्लाह। तूं अक़ीदे खे सही कयो, रब तोखे जन्नत अता फरमाए। तंहिंजे करे इंसानो पहिरीं शइ आहे अक़ीदो, पोइ अमल। मुआशिरे जे अंदरि, जंहिं मुआशिरे में तव्हां असां रहूं था, इन मुआशिरे जे अंदरि लिबास जी अहमियत, ज़िक्र जी अहमियत, क़ुरान जी अहमियत, दुरूद जी अहमियत, हज जी अहमियत, उमरे जी अहमियत, इस्लाम जे अहकामनि जी अहमियत। जे सरदार ऐं नवाब आहे, को सदर ऐं वज़ीर आज़म आहे, MP ऐं MLA आहे, ताजिर ऐं वापारी आहे, पुछेसि निमाज़ चवंदो भली शइ आहे, दुरूद पाक चवंदो भली शइ आहे, इस्लाम जा अहकाम चवंदो भली शइ आहे, हर साल उमरो कंदो आहे, ज़कात बि ख़ुशीअ सां ॾींदो आहे। मुस्लमान इंसान सम्झी छॾियो इहे तव्हांजा आमाल आहिनि, लेकिन हिननि अमलनि जो सॼो मदार अक़ीदे जे मथां आहे। जे इंसान जो अक़ीदो तौहीद जो आहे, तुंहिंजो अमल क़बूल आहे। जे तुंहिंजो अक़ीदो सही न आहे, तुंहिंजो कोई अमल अलाह वटि क़बूल कोन्हे, तुंहिंजो कोई अमल अलाह वटि क़बूल कोन्हे। तंहिंजे करे बुनियादी शइ अक़ीदो आहे। हिकिड़ो मुस्लमाननि जो ॿारड़ो आहे, स्कूल में पढ़े थो, उस्ताद 1 खां वठी 100 ताईं अंग सेखारियसि। हाणे अंग त सभु सिखी वियो, हाणे उस्ताद चएसि पुट लिखो 10 जो अंग, लिखे छॾो ॿुड़ी,
पुट अठनि जो अंगु लिखो लिखे छड़ो ॿुड़ी पुट लिख ॿिनि जो अंगु लिखे छड़ो ॿुड़ी इहे ॿुड़ियूं तूं सवे हज़ारे लिखे तुंहिंजी ॿुड़ी कंहिं बि कम जी कोन्हे तुंहिंजी ॿुड़ी तॾहिं क़ीमती आहे हिक जो अंगु हुजे ॿिनि जो अंगु हुजे टिनि जो अंगु हुजे हाणे ॾहनि ताईं जेको अंगु ॿुड़ीअ सां अची मिलंदो तुंहिंजी ॿुड़ी वॾी कामयाब थी वई इंसान ॿुड़ी कहिड़ी शइ आहे निमाज़ ॿुड़ी आहे ज़िक्र ॿुड़ी आहे क़ुर जी जेका आहे निस्बत ॿुड़ी आहे दुरूद पाक पढ़णु ॿुड़ी आहे हज उम्र करणु ॿुड़ी आहे ज़कात ख़ैरात ॾियणु ॿुड़ी आहे इहे तुंहिंजूं ॿुड़ियूं तॾहिं क़बूल आहिनि जॾहिं तो में तौहीद जो अंग हुजे जे तौहीद जो अंग न थी त तुंहिंजी काई लेकी इबादत रब वटि क़बूल कोन्हे इन शिरक ला ज़ुल्मुन अज़ीम शिरक वॾे में वॾो गुनाह आहे इंसान खे ॾेबू बि ॾंगु हणंदो आहे विचू बि ॾंगु हणंदो आहे बेवारो बि तकलीफ़ थींदी आहे लेकिन कारीहर नांग जो ॾंगु ख़तरनाक आहे कारीहर नांग ॾंगियो त इंसान मरी वेंदो इंसानो शिरक अथव कारीहर नांग जो ॾंगु आम गुनाह ऐं जेके नालाइक़ थियनि थियूं इहो आहे ॾेबूअ जो ॾंगु विचूअ जो ॾंगु इन्हनि में बराबरि तो में मुंहुं में नुक्स ऐब त थी पियो लेकिन जान बची वेंदी लेकिन जंहिं इंसान खां शिरक थियो ॼण कारीहर नांग जो ॾंगु लॻो बुनियादी शइ इहा आहे इंसान पंहिंजे अक़ीदे खे सही बणाए ॿी शइ आहे अमल ॿी शइ अमल आहे हाणे अमल कहिड़ी शइ आहे इंसानो हिकिड़ी शइ सम्झो पूरी दुनिया जे अंदरि जेके तव्हां असां इंसान रहूं था घणी आबादी में इबादत आहे यहूदी बि इबादत करे हिंदू बि इबादत करे बाणियो बि इबादत करे चोड़ो माड़ेचो बि इबादत करे ईसाई बि इबादत करे ऐं सिख बि इबादत करे तव्हां असां में केतिरा फ़िरका टोला आहिनि हर टोलो इबादत करे थो इबादत अल्लाह साईं इंसान जी फितरत में रखी आहे यहूदियुनि में इबादत हिंदुनि में इबादत सिखनि में इबादत ईसाइनि में इबादत अवां मुसलमाननि में इबादत ॿियनि फ़िरकनि में इबादत बराबरि आहे लेकिन इबादत इंसान कीअं करे हाणे मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो सतकून फी उम्मती सलासून सबईन फ़िरका कुल्लुहुम फिन्नार इल्ला फ़िरक़तुन वाहिद क़ील मन हुवा या रसूल अल्लाह क़ाल मा ला रहब असहाबी फरमायो मुंहिंजी उम्मत में 73 टोला थींदा हर हिकिड़ो इंसान दावा कंदो मां हक़ ते आहियां मुंहिंजी जमात हक़ ते आहे आम इंसान जंहिं बकरियूं चारियूं जेको दुकान ते वेठो जेको बिज़नेस में वेठो का सियासत करे को बिरादरी जो वॾो थियो दुनिया जे रुपए पैसे जी ख़बर हुई अक़ीदे ईमान जी ख़बर नाहे इहो इंसान मुस्तरब परेशान थींदो साईं हिन पासे खां हे मौलवी हीअ थो ॻाल्हि करे हो मौलवी हूअ थो ॻाल्हि करे हेॾ वारो मौलवी हीअ थो ॻाल्हि करे ख़बर नाहे त कहिड़ो अक़ीदो सही नाहे इंसान जीअं सिज जे सम्झण जे लाइ तोखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कोन्हे ॾींहं जे सम्झण जे लाइ तोखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कोन्हे ईअं रब अहकमुल हाकिमीन मुहम्मद मुस्तफ़ा जी दीन इस्लाम शरीयत खे बि ॾींहं वांगुरु रोशन कयो ॾींहुं बि रोशन आहे ॾींहुं रोशन आहे जीअं ॾींहुं रोशन आहे ईअं दीन बि रोशन आहे अल्लाह जे नबीअ फरमायो इंसाननि में टोला ठहंदा सभु टोला जहन्नमी हूंदा इल्ला फ़िरक़तुल वाहिद हिकिड़ो टोलो हक़ ते हूंदो क़ील मन हुवा या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल कहिड़ो टोलो हूंदो फरमायो मा अना अलैहि व असहाबी जेको मुंहिंजे तरीक़े मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते अवां जे जिस्म ते लिबास आहे लटो कपिड़ो आहे कपिड़ो तव्हां कहिड़ी ॻाल्हि तां वठी आहियो तलात स्टोर दुकान तां वठी आहियो जॾहिं कपिड़ो तव्हां वठंदा हो दुकानदार खे छा चवंदा हो 7 मीटर कपिड़ो ॾे 8 मीटर कपिड़ो ॾे हाणे तुंहिंजे कपिड़े जो मेयार ऐं कसवटी मीटर अची बणियो आहे जॾहिं तुंहिंजो फी मीटर जो कपिड़ो उहो जेको आहे उन दुकानदार जॾहिं मीटर सां उन इंसान जॾहिं उनखे मापे तोखे यकीन थियो त दुकानदार मूंखे सही कपिड़ो ॾिनो आहे उनखे तूं क़ीमत रक़म ॾिनी ॿई तव्हां इंसान ख़ुशि थियो अल्लाह तो फरमाए इन अल्लाह यामुरु बिल अदल मां रब मुआशिरे जे अंदरि इंसाफ़ जो निज़ाम रखियो आहे लेती लेती उथण वेहण में इंसाफ़ हुजे जीअं तुंहिंजे कपिड़े जो मेयार मीटर आहे इंसान जंहिंखे इबादत सम्झी करे कबो जंहिंखे रब जो सवाब सम्झी करे कबो हाणे उन जे लाइ मेयार मुहम्मद मुस्तफ़ा जी जमात सहाबा इकराम हिन तॾहिं अल्लाह से फरमायो आमिनू कमा आमन नास ईअं ईमान आणियो जीअं महबूब मुस्तफ़ा जी जमात सहाबा इकराम हाणे तव्हांजे ईमान जो मेयार साहबी आहे तुंहिंजी निमाज़ सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल तुंहिंजो रोज़ो सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल तुंहिंजी इबादत सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल तुंहिंजो ज़ुहद तक़वा सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल तुंहिंजो उथण वेहण सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल तुंहिंजी शादी गमी सहाबा जे तरीक़े ते रब वटि क़बूल छो हिन जे करे महबूब मुस्तफ़ा फरमायो लौ अनफ़क़्तुम मिस्ल उहदिन मिन ज़हबिन मा युवासिलु मुद अहदिन मिन असहाबी इंसानो तव्हां केॾा बि मुत्तक़ी परहेज़गार बणिजी वञो ज़ाहिद बणिजी वञो लेकिन तव्हां जेका ख़ैरात जो था
उहद जबल जेतिरो सोन अलाह जे रस्ते में जो तव्हांजे मुक़ाबिले में मुंहिंजो सहाबी ॿ सेर कणिक जा अलाह जे रस्ते में ॾे मुंहिंजे सहाबीअ जा 2 सेर कणिक जा तुंहिंजे सोन जे उहद जबल खां वधीक रब वटां मिलंदा। छो तो में मूं में उहो इख़लास कोन्हे जेको इख़लास सहाबा जे क़ल्ब में जेको उन्हनि जी दिलि में इख़लास हो तो में मूं में उहो इख़लास कोन्हे। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक इहा हुई सहाबा में जेको सहाबी सबूरो सादड़ो ॾिसंदा हुआ लटो कपिड़ो सादड़ो हुजे उथण वेहण जो सादड़ो हुजे अलाह जो रसूल उनखे वधीक तरजीह ॾिनी उन सां गॾु खाइनि उन सां गॾु वेहनि पंहिंजे क़रीब उनखे आणनि। अॼु तव्हां असांजे मुआशिरे जे अंदरि इहा नहूसत अची वई आहे जंहिंखे लिबास इज़त शोहरत जो आहे उनखे अहमियत आहे जेको ग़रीब मिस्कीन सादो इंसान आहे उनजी अहमियत कोन्हे। मुसलमानो सहाबी कहिड़ा इंसान आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगी ख़िदमत में उछड़ी आई पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खे फरमायो बिलाल फिराने बदवीअ खे उछड़ी ॾेई आहे सहाबीअ वटि हज़रत बिलाल जॾहिं उछड़ी काए आयो चए अलाह जे नबीअ तुंहिंजे लाइ उछड़ी ॾिनी आहे तोखे बचा तुंहिंजा कचा खीर पीअनि बदवी सहाबी चवण लॻो बिलाल मां उठ ऐं खीर खां मुस्लमान कोन थियो आहियां मां मुस्लमान इन खां थियो आहियां मुंहिंजो रब राज़ी थिए अलाह रसूल सां मोहबत है बस इहा तमन्ना है मैदान जिहाद हुजे दुश्मन जे तरफ़ां तीर अचे मां नबीअ जे तहफ़ुज़ में बीठो हुजां मुंहिंजी जान खे अची तीर लॻे पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा जे आॾो शहीद थी वञा ऐं अलाह जे नबीअ जे आॾो मुंहिंजो लाश पियो हुजे ताकि क़यामत जे ॾींहुं रब पुछंदो बदवी तूं कहिड़ी नेकी खणी आयो आहे रब खे अर्ज़ु कंदुमि रब मां वटि काई नेकी कोन्हे तूं ईमान जी मूंखे तौफ़ीक़ ॾिनी मोहम्मद मुस्तफ़ा जी सोबत में रहियुमि ऐं अलाह ऐं रसूल सां अक़ीदत मोहबत करे पंहिंजी जान तुंहिंजी बारगाह में खणी आयो आहियां हाणे मन इन अमल जे करे अलाह राज़ी थिए अॻियां ग़ज़वे ख़ैबर जी अची लॻे यहूदनि सां जंग आहे अलाह जो नबी लश्कर जो अमीर आहे हाणे बदवी सहाबी मोहम्मद मुस्तफ़ा जे तहफ़्फ़ुज़ में बीहे थो अॻियां दुश्मन जो तीर आयो बदवीअ खे गर्दन ते लॻो उहो बदवी शहीद थियो शहीद जो मय्यत जनाज़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे क़दमनि जे आॾो आहे अलाह जे नबीअ ॾिसी करे चेहरे ते लफ़्ज़ हुआ फरमायो लौ अक़सम अल्लाह ला अबर अल्लाह हुयो त ग़रीब ऐं मिस्कीन कपड़ा त चतिन वारा पाईंदो हो बच्चा त भुख ते हुयसि दुनिया में त इज़त कान हुयसि पर रब रसूल वटि हिन जो एॾो मक़ाम आहे जहिड़े ज़ुबान सां लफ़्ज़ चई रब हुन जे लफ़्ज़नि खे सचो कयो इंसानो या कहिड़ी शइ हुई मता तूं गफ़लत में अचे त मां लिबास ऐं दुनिया जे महल माड़नि में रहंदुमि पोइ अलाह रसूल वटि मोहबत हूंदी न तुंहिंजी मुंहिंजी अलाह रसूल वटि क़द्र क़ीमत दुनिया जे इज़त शोहरत सां कोन्हे मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत हज़रत अबू उबैदा फ़लस्तीन जे शहर में वेठल आहिनि हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु आया हज़रत उमर जो लिबास कपिड़ो सादो हो कपिड़े ते चटियूं लॻल हुयूं हज़रत अबू उबैदा अर्ज़ु कयो साईं ख़लीफ़तुल मुस्लिमीन अॼु तव्हांजे जिस्म ते अहिड़ो कपिड़ो न हुजे तव्हां यहूदनि वटि वेंदा यहूदी तुंहिंजे लटे कपिड़े पोशाक खे ॾिसी टोक ठठो लॻंदा इहो मुस्लमान जो ख़लीफ़ो हज़रत उमर आहे जंहिंखां कुफ़र पियो ॾिजे हज़रत उमर फरमायो अबू उबैदा इन्ना कुन्ना अदल क़ौमिन अअदल अल्लाहु बिल इस्लाम महमा नतरुकुल इज़्ज़त बग़ैर इस्लाम अदल अल्लाहु अबू उबैदा तुंहिंजी मुंहिंजी इज़त दुनिया जे लिबास पोशाक में कोन्हे इज़त क़ुरान जी निस्बत मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत में आहे उमर त उहो हो कॾहिं कुठ पियो चारे कॾहिं उन जे शिरक जी ज़िंदगी हुई लेकिन अल्लाह से हिदायत नसीब कई मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयुसि ईमान जी दौलत थी अॼु उमर खे क़ुरान सां ताल्लुक़ आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत आहे नबीअ जे सुन्नत ईमान जे करे कुफ़र अॼु उमर खां ॾुजे पियो उमर जी ज़ात में डपु कोन्हे उन जे ईमान ऐं नबीअ जी सुन्नत जे करे कुफ़र पियो ॾिजे इंसानो तव्हां असांजो कमाल दुनिया में कोन्हे हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु शाम जा फातिह आहिनि साम्हूं रूमनि जी 20 लख फ़ौज हुई हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो साईं काफ़िरनि जो लश्कर वॾो आहे तव्हां मुसलमाननि जी वॾी जमात मोकिलियो हज़रत उमर ख़तरो लिखियो फरमायो ख़ालिद बिन वलीद कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतिन क़सीरा बिइज़्निल्लाह थोड़ी जमात घणीअ ते ग़ालिब थींदी आहे फरमायो ख़ालिद बिन वलीद हिकु 1000 सहाबी हुजनि होॾां 1 लख रूमी फ़ौज हुजे अल्लाह से मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबनि मुसलमाननि में ईमानी जी क़ुवत ॾिनी आहे 1000 मुसलमान 1 लख गैर मुस्लिम सां मुक़ाबिलो करे ऐं बराबरि इहे बि त मुसलमान क़ुरान सां ताल्लुक़ वॾी नेमत आहे हदीस पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत वॾी नेमत आहे ऐं पंहिंजो अमल अल्लाह जे इख़लास ऐं रज़ा ख़ातिर कयो इहे दौलतूं तव्हांखे तॾहिं मिलंदियूं जॾहिं तव्हांजो उलमा सां रब्तो ऐं ताल्लुक़ तंहिंजे करे उलमा सां ताल्लुक़ वॾी शइ आहे
अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से तव्हां असांखे बरे सगीर जो उहो मुक़द्दस ख़ितो ॾिनो आहे जंहिं ख़िते खे अल्लाह से इल्म ऐं दीन जो महवर ऐं बरकत बणायो। हिते तव्हांखे चपे चपे ते मदरसा मसाजिद क़ुरान ऐं दीन जो माहौल पियो ॾिसण में अचे। इहो ओचिते माहौल न मिलियो आहे। हिते वॾा अल्लाह जा दरवेश गुज़रिया आहिनि। हज़रत अब्दुर्रहमान सखर बि रहमतुल्लाह अलैह जंहिंजो इहो मक़ाम हो जो हिंदुनि ते नज़र करे त उहे हिंदू गैर मुस्लिम कुफर खे छॾे करे ईमान जी दौलत में अचनि। जॾहिं दारुल देवबंद जे मदरसे जो बुनियाद थो पए, हज़रत कासिम नानोतवी, हज़रत रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह उहे देवबंद जे कस्बे खां हली करे सखर शहर जे अंदरि मौलाना अब्दुर्रहमान सखर जी ख़िदमत में आया। देवबंद जे अंदरि मदरसे जो बुनियाद पिया रखो। तव्हां अल्लाह वारा उते हली शरीक थियो, दुआ में शरीक थियो। बुज़ुर्गनि सफ़र जी माज़ूरी ॼाणाई, हितां उन्हनि दुआ घुरी, हथड़ा खया। मुसलमानों सिंध धरती उहा मुक़द्दस धरती आहे जॾहिं दारुल देवबंद जो 1867 में बुनियाद पियो पए। उन बुनियाद जे अंदरि सिंध जे आलिमनि ऐं दरवेशनि जी दुआउनि जा हथड़ा आहिनि। ऐं उहो दारुल देवबंद अञा उनजो वजूद न थियो हो। 100 साल पहिरियां हज़रत मुजद्दिद अल्फसानी जहांगीर बादशाह सां गॾु था हलनि, घोड़े खां हेठि लथा, देवबंद जे कस्बे तां गुज़र थियो। घोड़े खां हेठि नहीं, मिटीअ जो कुप खणी नक जे वेझो आंदो। उन मिटीअ मां हदीस सुन्नत जी ख़ुशबू पई अचे। हज़रत मुजद्दिद अल्फसानी जहांगीर बादशाह खे फरमायो, जहांगीर हिन मिटीअ मथां मोहम्मद मुस्तफ़ा जे हदीस सुन्नत जी ख़ुशबू पई अचे। हिते उहो दीन जो मर्कज़ क़ाइम थींदो जंहिंजो फैज़ दुनिया जे कुंड कुर्छ में फैलबो। हाणे जहांगीर बादशाह तो अर्ज़ करे, साईं मूंखे दुआ फरमायो तोखे दुआ ॿिनि शयुनि जी आहे। हिकु क़ुरान सां ताल्लुक़ रख, ॿियो मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा कर। हिन क़ुरान पाक जे दीनी जलसे जो मक़सद इहो आहे तव्हां असांखे क़ुरान सां ताल्लुक़ हुजे ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे इंसान ज़िंदा करे। इंसान उलमा सां ताल्लुक़, दीनदारनि सां ताल्लुक़ वॾे में वॾी नेमत आहे। अॼु तव्हां दीनी इज्तिमा में आया हो, जमीयत उलमा इस्लाम सां तव्हांजी निस्बत आहे। अव्हां जमीयत उलमा इस्लाम जा मुख़लिस सचा कारकुन वर्कर हो। रब काबा जो कसम, ॿी कंहिं जमात खे अहिड़ा कारकुन कोन्हनि जेका कारकुन जमीयत उलमा इस्लाम खे। तव्हांजी उलमा सां मोहब्बत, हज़रत अमरोटी जी जमात सां मोहब्बत, हज़रत हालिदी जी जमात सां मोहब्बत, हज़रत बेलवी जी जमात सां मोहब्बत, हज़रत जलालवी जी जमात सां मोहब्बत, शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जी जमात सां मोहब्बत। मुसलमान उलमा सां ताल्लुक़ कहिड़ी शइ आहे? मौलाना कासिम नानोतवी दारुल देवबंद जा मोहतमिम आहिनि। हिकिड़ो हिंदू वाणियो आहे, हज़रत कासिम नानोतवी जी सोबत में अचे थो, पोयां निमाज़ पियो पढ़े, ज़िक्र जे हल्के में पियो वेहे, दीनी सफ़र में गॾा। हिकु ॾींहं ते अर्ज़ कई, साईं दिल त घुरे थी कलमो पढ़ा, पर ईमान ज़ाहिर कंदुमि त हिंदू ॿारड़ा खसींदा। दिल में अल्लाह रसूल सां मोहब्बत है, तव्हां उलमा सां मोहब्बत है, देवबंद जे मदरसे सां मोहब्बत है। हाणे उहो जॾहिं फ़ौत थो थिए, 8 ॾींहंनि खां पोइ कासिम नानोतवी ॾिसनि था। अल्लाह जी इहा महिरबानी थी जो हुनजी लहद ऐं क़ब्र जन्नत जो बाग बणिजी वई। मौलाना कासिम नानोतवी फरमायो, तूं त बज़ाहिर कलमो कोन पढ़ियो हो, रब तो ते महिरबानी कीअं कई? चइसई तव्हांजी सोबत ऐं संगत हुई, क़ल्बी ईमान हो, अल्लाह से मुंहिंजो दिल जो ईमान क़बूल कयो। हज़रत कासिम नानोतवी फरमायो, तोखे त हिंदुनि बाहि में साड़ियो हो, चइसई बज़ाहिर बाहि में साड़ियो हो, मुंहिंजे जिस्म खे ज़रो बि तकलीफ़ कान हुई। जेकॾहिं हिकिड़ो हिंदू ऐं वाणियो आलिम दीन मौलाना कासिम नानोतवी बानीए दारुल उलूम देवबंद जी सोबत में अचे, रब एॾो महिरबानी करे, तुंहिंजी दिल में बि कलमो आहे, उलमा जी दिल में बि कलमो आहे, तुंहिंजी दिल में बि अक़ीदा ख़त्म नबूवत आहे, उलमा जी दिल में बि अक़ीदा ख़त्म नबूवत आहे, तुंहिंजी दिल में बि अल्लाह रसूल सां मोहब्बत है, उलमा जी दिल में भी अल्लाह रसूल सां मोहब्बत है। तू भी दीन जो मुहाफ़िज़ चौकीदार आहे, उलमा भी दीन जा मुहाफ़िज़ चौकीदार आहिनि। जेका तुंहिंजी मुंहिंजी इहा ईमान वारी मोहब्बत आहे, रब तो फरमाए वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, सभ खां वधीक ईमान वारो ताल्लुक़ आहे। इन ईमान वारे ताल्लुक़ जे करे जीअं दुनिया में तव्हां असां उलमा सां गॾु हो, यकीनन क़यामत जे ॾींहुं तव्हां असां उलमा सां गॾु हूंदासूं। अल्लाह करीम तव्हां असांजे इन दीनी रिश्ते खे मज़बूत बणाए, उम्मत मुस्लिमा खे इत्तिफ़ाक़ अता फरमाए। हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जी अल्लाह से फतह ऐं कामयाबी अता फरमाए। तव्हां असांखे उलमा ऐं सुलहा सां निस्बत अता फरमाए। अल्लाह से हिन दीनी इज्तिमा खे, हिन जामिया खे ता क़यामत आबाद फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। छॾे वींदो सभु को छॾे वींदो सा, छा साहब चवंदो छॾे वींदो।